अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि वमन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम वमा अरसलना मिन क़ब्लिक मिर रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मुखाग में असांजी जमात जो इंतहाई बरख आलम दीन केतरन किताबन के उर्दू मां सिंधी में मुंतकिल करण वारो प्रोफेसर मौलाना अब्दुल कयूम जलालानी हफ़िज़हुल्लाह खिताब करे चुका है। मुखां बाद में भी असांजी जमात जा ब नामवर आलम दीन प्रोफेसर मोहम्मद जुमन कुंबर हफ़िज़हुल्लाह ऐं फ़ज़ीलतुल शेख मौलाना शबीर अहमद जमाली हफ़िज़हुल्लाह तक़रीर करण फरमाईंदा। इंशाअल्लाह उम्मीद है तो दोस्त आखिर ताईं मौजूद रहंदा, छो त प्रोग्राम कॾहिं कॾहिं थींदा आहिनि ऐं असां ते लाज़िम आहे त असां उन मां भरपूर फ़ाइदो वठूं। इंतज़ामिया जे तरफ़ां मूंखे जेको मौज़ू ॾिनो वियो आहे उहो आहे तौहीद बारी ताला, उन जा समरात ऐं उन जूं बरकतूं। दोस्तो, तौहीद दीन इस्लाम जो बुनियाद आहे। तौहीद खां सवाइ दीन इस्लाम जो असां तसव्वुर भी नथा करे सघूं त इस्लाम ऐं तौहीद खां बग़ैर हुजे। तौहीद जी माना आहे अल्लाह ताला खे संदसि ज़ात सिफ़ात इबादत में यकता ऐं अकेलो तस्लीम करणु। ही वो अज़ीम अक़ीदो आहे जो अल्लाह ताला जेके भी पैगंबर मोकिलिया उन्हनि सभिनी पैगंबरनि सब खां पहिरियां ई अल्लाह ताला जी तौहीद खे बयान कयो। तव्हां ॾिसो, अल्लाह जो प्यारो पैगंबर पाण जे मुआशरे में मबूस थिया, उनमें ज़िना भी हो, चोरी भी हुई, व्याज भी खाईंदा हुआ, कत्ल खून रेज़ी भी कंदा हुआ, यतीमन बेवान जो माल फबाईंदा हुआ। मकसद दुनिया जी हर बुराई मौजूद हुई, लेकिन अल्लाह जे प्यारे पैगंबर सब खां पहिरियां ई
इन सभिनी मसलन के फिलहाल छॾे अल्लाह जो तौहीद छो बयान कई, शिरक जो रद्द छो कयो? इन नुक्ते ते गौर करियो न। सब बुरायूं मौजूद आहिनि, अल्लाह जो नबी फिलहाल उन्हनि जो रद्द कोन थो करे, पैगंबर रद्द करे थो शिरक जो। छाजे करे? दोस्तों, हिकिड़ो नुक्तो ज़हन में विहारे छॾियो। जंहिं माण्हू पंहिंजे रब खे, ख़ालिक ऐं मालिक खे न सुञातो, उहो ॿियनि खे बि सुञाणी कोन सघंदो। सभ खां पहिरीं ज़रूरत आहे त इंसान पंहिंजे परवरदिगार खे, ख़ालिक ऐं मालिक खे सुञाणे। इमाम अहमद चवंदो हो न त इन ई शइ जी ज़रूरत खाधे खां, पाणी खां बि ज़्यादा आहे। खाधो ॾींहं में 2 या 3 दफ़ा खाईंदा आहियो, पाणी 8-10 दफ़ा तव्हां पींदो, लेकिन तौहीद जी ॼाण, शिरक जो रद्द, उन जी ॼाण तव्हांखे हर घड़ी ज़रूरत आहे, हर लम्हे तव्हांखे ज़रूरत आहे। हिकु घड़ी बि उन खां सवाइ ख़ाली न हुअणु घुरिजे। एतिरे क़दर तौहीद अहम आहे। ॾिसो, हिकिड़ो माण्हू दुनिया जो सभु बुरायूं छॾे ॾे, छो त इन ॻाल्हि जो बयानु कंदो हलां। असां वटि काफ़ी ख़तीब अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु अख़लाक़ियात ते गुफ़्तगू कंदा आहिनि। इस्लाह मुआशरा जे अंदरि सिर्फ़ु अख़लाक़ियात ते। मञा थो इस्लाम में अख़लाक़ियात बि आहे। ज़िना, शराब, व्याज, रिश्वत सभु हराम आहिनि, मञूं था, लेकिन ये सभु कम करे पर तौहीद में पक्को पुख्तो हुजे, शिरक न करे, अल्लाह ताला इन ॻाल्हि ते क़ादिर आहे, चाहे त डायरेक्ट जन्नत में दाख़िला ॾेई छॾे। कुरान हदीस दलाइल मौजूद आहिनि, डायरेक्ट सभई गुनाह माफ़ करे, ऐं चाहे संदसि मशीयत ते मुनसर आहे, खेस गुनाहनि जी सज़ा ॾे ऐं बाद में जन्नत में दाख़िल करे। बहरहाल हिकु ॻाल्हि ज़रूरी आहे, यकीनी आहे त मुवहिद इंसान हमेशा जहन्नम में कॾहिं कोन रहंदो, कॾहिं बि न। त अल्लाह जे प्यारे पैगंबर सभ खां पहिरीं क़ौम खे अल्लाह जी तौहीद जी दावत ॾिनी, ऐं पोइ नतीजो छा निकितो? पत्थर हया विया, घटि वधि ॻाल्हायो वियो, लक़ब ॾिना विया, जादूगर आहे, काहिन आहे, शाइर आहे, जिन जो असर अथसि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा लक़ब ॾिना विया। ॻाल्हि कहिड़ी हुई जो अल्लाह जे नबी फरमायो, आयो हन्नास कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, ऐं इंसानो इन ॻाल्हि जो इक़रार करियो, अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे, तव्हां कामयाब थी वेंदो। मुखालफ़त उन्हनि कई। हाणे हिकिड़ो नुक़्तो आहे, अॼु जो मुसलमान हू ला इलाहा इल्लल्लाह चवण लाइ तयारु कोन थिया। अॼु जो मुसलमान ला इलाहा इल्लल्लाह बि चवे थो, शिरक बि करे थो। मक्के जे मुशरिकनि ला इलाहा इल्लल्लाह चवण खां इनकार कयो, छो? उन्हनि खे ॼाण हुई त जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मञियोसीं त सभिनी कूड़नि ख़ुदानि वञा हथ कढणा पवंदा। जेके माबूदाने बातिल आहिनि उन्हनि जो रद्द करणो पवंदो, इनकार करणो पवंदो। चवण लाइ तयारु कोन थिया, छो त ॼाणंदा हुआ, अरबी हुआ, अरबी ज़बान ॼाणंदा हुआ, इलाह जी माना छा आहे। हिन दौर जो मुसलमान ला इलाहा इल्लल्लाह बि चवे थो, गॾो गॾु कब्रनि ते सजदा बि करे थो, नज़रो न्याज़ बि करे थो, जानवर बि ज़बह करे थो। ही तौहीद को मामूली अक़ीदो कोन्हे, ही दुनिया क़ाइम आहे तौहीद जे करे, ही दुनिया क़ाइम आहे न तौहीद जे करे। जंहिं ॾींहुं तौहीद ख़त्म थी, दुनिया ख़त्म थी वेंदी, क़यामत कड़की पवंदी। अल्लाह जे नबी फरमान आहे, हदीस मुस्नद अहमद दी सही सनद सां, पाक फरमाईंदा, ला तक़ूमु साअतु हत्ता ला युक़ाल फिल अर्ज़ ला इलाहा इल्लल्लाह
पान फरमाईंदा क़यामत तेस ताईं क़ाइम कोन थींदी जेस ताईं धरती ते ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो, ला इलाहा इल्लल्लाह जो इकरार करण वारो हिक माण्हू बि मौजूद आहे, क़यामत क़ाइम कोन थींदी। ज़बानी चवण वारो न, जंहिंजो अक़ीदो हुजे त रब खां सवाइ को मुश्किल कुशा कोन्हे, को बिगड़ी बनाइण वारो कोन्हे, को हाजत रवा कोन्हे, को औलाद ॾियण वारो कोन्हे, को बीमारी दूर करण वारो कोन्हे, को मुसीबतूं दूर करण वारो कोन्हे। पक्को ऐं पुख्तो अक़ीदो हुजे ज़बान सां त तव्हांखे बाद औक़ात गैर मुस्लिम बि ला इलाहा इल्लल्लाह चवंदे तव्हां हुनखे ॿुधी सघो था, चवंदा बि आहिनि। हिकिड़ो माण्हू मौजूद आहे सिजो बरंदो, हिकु माण्हू मौजूद आहे मुवहिद, दरिया में पानी वहंदो, हिकु मुवहिद मौजूद आहे, हवाऊं लॻंदियूं, ज़मीन फसल उभारींदी उन हिकु माण्हू जे लाइ। पर जंहिं ॾींहुं उहो हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो, धरती ख़ाली थी वई, मुवहिद इंसाननि खां सभु मुशरिक वञी भॼा, अल्लाह जो पैगंबर फरमाए थो उन्हनि ते क़यामत कड़की पवंदी। ऐं इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, कहिड़नि ते क़यामत क़ाइम थींदी, कहिड़नि ते क़ाइम थींदी। अल्लाह जे नबी फरमायो जेके मखलूक में बदतरीन हूंदा, ला तक़ूमु साअतो इल्ला अला शरारिल ख़ल्क़, मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि। बदतरीन जेका मखलूक हूंदी, माण्हुनि बदतरीन जेके हूंदा उन्हनि ते क़यामत कड़कंदी। बदतरीन केरु आहे? कुतो आहे, सूअर आहे, गटर में हलण वारो कीड़ो आहे? न अदा, ये बदतरीन कोन्हे, बल्कि अल्लाह जी मखलूक आहे। इन्हनि मां को मुशरिक कोन्हे, हराम थी सघनि था, मुशरिक को बि कोन्हे। बदतरीन मखलूक कुरान खां पुछो केरु आहे? सूरह बय्यना आखिरी सिपारो कुरान जो अल्लाह ताला फरमाए थो इन्नल लज़ीन कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नार जहन्नम खालिदीन फीहा उलाइकुम शर्रुल बरिया। फरमाए जिन अहले किताब मां कुफर कयो ऐं जेके मुशरिक आहिनि, अल्लाह जी मखलूक में सभ खां पुछड़ा आहे। कुतो कोन्हे, सूअर कोन्हे, मुशरिक सभ खां पुछड़ो बदतरीन आहे, छो त नमक हराम आहे, बेगुणो आहे। सभई एहसान अल्लाह जा, सभु नेमतूं अल्लाह जूं, उन अल्लाह खे छॾे उन्हनि जे साम्हूं झुके थो जेके उन जहिड़ा मोहताज आहिनि काकूस ऐं पेशाब जा ऐं बुख जा। पाण सुगरन फरमायो मुस्नद अहमद इब्न हिब्बान, बदतरीन केरु हूंदा? वमन यत्तखिज़ुल क़ुबूर मसाजिद, पाण फरमाइनि था जेके कब्रनि खे सजदे जी जाइ बनाईंदा। ही सही हदीस आहे, मुस्नद अहमद इब्न हिब्बान, कब्रनि खे सजदे जी जाइ बनाईंदा, ये बदतरीन मखलूक आहिनि, इन्हनि ते क़यामत कड़की पवंदी। ऐं ख़ुदा रा अॼु गौर करियो, पूरी दुनिया जो जाइज़ो वठो, ईसाई बि आहिनि, यहूदी बि आहिनि, बुध मत जा पैरोकार बि आहिनि, हिंदू मत जा पैरोकार बि आहिनि, जैन मत जा पैरोकार बि आहिनि। तव्हांखे केतिरा मज़ाहिब मिलंदा, पर हिकिड़ो मुंहिंजो चैलेंज आहे तव्हांखे, सभ खां वध में वध कब्र परस्ती हिन दौर जे बाज़ नाम निहाद मुसलमाननि जे अंदरि अमेरिका में कोन मिलंदी, चाइना में कोन मिलंदी। हिंदू बुतनि जो पुजारी आहे, लेकिन दरगाहनि जा पुजारी, कब्रनि जा पुजारी जेकॾहिं तव्हांखे दुनिया में नज़र ईंदा, इहे नाम निहाद मुसलमान आहिनि। पाकिस्तान जो जाइज़ो वठो, इंडिया जो, ईरान जो, इराक जो, शाम जो, हर जाइ ते दरगाहूं ऐं कब्रूं, उन्हनि जी पूजा कई वञे थी। अमेरिका में जेकॾहिं आहिनि, यूरोप में जेकॾहिं आहिनि, बाज़ जाइयुनि ते मुक़बरा आहिनि, लेकिन उन सां तक़दुस जो पहलू कोन्हे। के फ्रीडम फाइटर जा आहिनि, के सियासतदान जा आहिनि, उन्हनि मुक़बरनि सां तक़दुस जो पहलू कोन्हे। उते मेला कोन था लॻनि, माण्हू सजदा कोन था कनि,
पुट कोन था घुरन, लेकिन हिन दौर जो मुसलमान वड़े तादाद के अंदर कबर परस्त जुल्म कोने जे कबर परस्ती के प्यारो पैगंबर खत्म करना आयो, अज उन्हें कबर परस्ती में मुसलमान गर्क है। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु वो तो नारा हणंदा आयो न मोहब्बत जा, कदे सीरत अपनाया थो, सीरत छो नथा कबूल कयो। सही मुस्लिम जी रिवायत शिया जो किताब अल उसूल मिन अल काफी 8 जिल्दन में मूं वटि मौजूद आहे, 6 जिल्द 528 नंबर सफ़ो। अहले सुन्नत किताबन में रिवायत मौजूद आहे, अहले तशय्यो जे किताबन में रिवायत मौजूद आहे। बिहारुल अनवार में आहे, वसाइल शिया जे अंदर आहे। वो रिवायत कहिड़ी, सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे दौरे खिलाफत में पंहिंजे हिकिड़े गवर्नर अबुल हयाज असदी खे हिकिड़े कम ते मोकिलियो, पर कम कहिड़ो, पहिरियां उनखे चवे थो छा तोखे अहिड़े कम ते न मोकिलियां जंहिं कम ते मूंखे अल्लाह जे रसूल मोकिलियो हो, इहो कम आऊं करे चुको आहियां। सैयदना अली चवे थो हाणे तुंहिंजी ड्यूटी आहे, पाण करे चुको आहे ऐं वरी ड्यूटी लॻाए पियो। ॾिसो केतिरे क़दर एहसास आहे। सैयदना अली पाण अमल करे चुको आहे, अल्लाह जे नबी जो हुकम खे मञंदे हाणे पंहिंजे गवर्नर जी ड्यूटी लॻाए पियो। उहा कहिड़ी, अल्लाह तदअ तिमसालन इल्ला तमस्तहु वला कब्रन मुशरिफन इल्ला सवैतहु। अल्लाह जे नबी मूंखे हुकम ॾिनो, अली हलियो वञ, जेका मूरत ॾिसी तस्वीर ॾिसी उनखे मिटाए छॾ, ऐं जेका ऊंची कब्र ॾिसी उनखे ठाहे बराबर करे छॾ। मुस्लिम शरीफ जी रिवायत आहे, कंहिंमें जुरत आहे जो चवे रिवायत ज़ईफ़ आहे, सही रिवायत अॼु आहे को अमल करण वारो। हा, शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह जॾहिं सऊदी अरब इनकलाब आंदो 12वीं सदी हिजरी जे अंदर, इहो सऊदी अरब वरी कब्र परस्ती जो मरकज़ बणिजी चुको हो। कदम कदम ते दरगाहूं हुयूं, मेला लॻंदा हुआ। ज़ैद बिन ख़त्ताब सैयदना उमर बिन ख़त्ताब जो भाउ आहे, उनजी हिकिड़ी मसनूई कब्र ठाही वई, उन ते मेला लॻंदा हुआ। शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाब खे जॾहिं अल्हम्दुलिल्लाह ताक़त मिली, शेख मोहम्मद बिन सऊद हुक्मरान हो, उन सां गॾिजी जॾहिं ताक़त मिली, पहिरियों कम कहिड़ो कयाई, इहे सभु ऊंचियूं दरगाहूं, इहे मुक़बरा ॾाठा, अल्लाह जे नबी जी सुन्नत ते अमल कयाई। प्यारे पैगंबर जॾहिं मक्को फतह कयो, 13 साल मक्के में रहा, कॾहिं के बुत खे ॾाठो, ताक़त कोन हुई, ताक़त कोन हुई। याद रखी छॾियो, इक़्तिदार बि उहो फ़ाइदेमंद आहे जंहिंमें शिरक जो ख़ात्मो थी सघे। जंहिं इक़्तिदार सां गॾु शिरक जो ख़ात्मो नथो थिए, उहो इक़्तिदार बेकार आहे, फज़ूल आहे। सब खां वॾे गुनाह जो ख़ात्मो न थिए, बाक़ी गुनाहनि जो ख़ात्मो थी बि वञे, को फ़ाइदो न। सब खां वॾो गुनाह शिरक थिए पियो, करण वारा जहन्नम में वेंदा न, ॿियो को रस्तो आहे? कोई इक़्तिदार में कहिड़ो फ़ाइदो? 13 साल मक्के में रहा, हिकिड़े बुत खे कोन ॾाठाऊं, छो? ताक़त कोन हुई, ताक़त कोन हुई। हत्ता के तव्हांखे हैरत थींदी, मक्के जा जेके सरदार हुआ काफ़िर हली आया, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तव्हां चाहियो असीं तव्हांखे हुक्मरान बनाइण लाइ तयार आहियूं। अॼु असां जूं सियासी मज़हबी पार्टियूं बि इक़्तिदार लाइ रसाकशी में मसरूफ़ आहिनि न। असांखे इक़्तिदार खपे। अल्लाह जे नबी छा फरमायो, जेको असां खां उहिदो तलब कंदो आहे असीं उनखे कोन ॾींदा आहियूं, असां उनखे कोन ॾींदा आहियूं, जेको तलब करे। हाणे अल्लाह जे प्यारे पैगंबर खे हुकूमत ॾिनी पई वञे, क़बूल कोन कया। छो? जेके सम्झनि था न सभिनी मसाइल जो हल हुकूमत आहे, इन खे इकामत दीन चवंदा आहिनि। जुल्म कोन्हे, इकामत दीन जहिड़ी अज़ीम माना इस्तलाह तंहिंखे तो महदूद करे छॾियो हुकूमत आहे। केरु तोखे चयो? इकामत
दीन जो मकसद सिर्फ हुकूमत कायम करना, जेकॾहिं उसूल कायम कंदे तो के नऊज़ बिल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम के नाकाम चवणो पवंदो, नूह अलैहिस्सलाम के नाकाम चवणो पवंदो। केतिरा पैगंबर उन्हनि खे हुकूमत कोन मिली, छा नाकाम हुआ? तो इकामत दीन जड़ी अज़ीम इस्तिलाह खे महदूद करे छॾियो हुकूमत ताईं। अल्लाह अकबर। इकामत दीन सब खां पहिरीं अल्लाह जी तौहीद, तौहीद कायम न आहे, हुकूमत मिले छा थींदो, कहिड़ो फ़ाइदो आहे? पोइ नतीजो ॾिसो पिया न, तौहीदी सॾराइण वारा बि कब्रनि ते चादरूं चाढ़ीनि पिया, दरगाहनि ते सजदा कनि पिया, अहले बिदअती मजलिसनि में वेठा आहिनि, यार बणियो वेठा आहिनि। ज़ुल्म कोन्हे तो हक़ बातिल जो फ़र्क़ ई मिटाए छॾियो, ख़त्म करे छॾियो तो हक़ बातिल जो फ़र्क़। तुंहिंजा केतिरा सादा मुस्लमान गुमराह थी वेंदा त असांजो मौलवी उन्हनि सां गॾु वेठो आहे जेके सहाबा खे गाॾियूं ॾियनि पिया। तो त हथनि सां पंहिंजी जमात माण्हुनि खे राफ़िज़ी बणायो, तूं त ॾोहारी आहीं। दुनिया जे चंद टकण जे लाइ, दुनिया जे चंद औदनि जे लाइ तूं उन्हनि माण्हुनि सां छा कयो आहे जेके अल्लाह जे दीन जा दुश्मन आहिनि। इमाम बुखारी छा चयो? ख़ल्क़ व अफ़आलिल इबाद उनजो किताब आहे त आऊं जेकॾहिं के राफ़िज़ी जे पुठियां निमाज़ पढ़ां, के जहमी जे पुठियां निमाज़ पढ़ां, इहो ईअं आहे के यहूदी या नसरानी जे पुठियां निमाज़ पढ़ां। आया कोन्हे? इमाम साहब जो कौल आहे ख़ल्क़ व अफ़आलिल इबाद जे अंदर जहमी या राफ़िज़ी जे पोयां निमाज़ पढ़ण ईअं आहे जी यहूदी ऐं नसरानी जे पुठियां निमाज़ पढ़ण। ये असांजा सलाफ़ हो, अक़ीदे जी गैरत हुई। असां गैरत विञाए चुका आहियूं हिन दुनियावी सियासत ते करे। तौहीद मोमिन जो सभ खां क़ीमती मता आहे, क़ीमती असास हो आहे, उनखे तव्हां विञाए छॾियो, बाक़ी छा बचियो मूंखे ॿुधायो? त ख़ाली हथे आहियो, इक़्तिदार क़बूल कोन कया। छो? हिकिड़े बुत खे ॾाहे सघंदा, हिकिड़े बुत खे मामूली धक बणी सघंदा? जेकॾहिं हुकूमत वठंदा, हा जॾहिं हुकूमत मिली, शेख साहब चवंदा न प्यारो जुमलो, हुकूमत कसबी शइ कोन्हे, वहबी आहे, अल्लाह जो अता, अल्लाह जी अता। सूरह नूर जी 55 नंबर आयत पढ़ी ॾिस। रब जेके चाहींदो हुनखे इक़्तिदार ॾींदो आहे, ऐं जॾहिं चाहींदो आहे इक़्तिदार उन्हनि खे ॾींदो आहे, काफ़िरनि खे बि ॾेई छॾींदो आहे, इन में को शक कोन्हे। पर मोमिन खे जॾहिं इक़्तिदार ॾींदो आहे, अल्लाह अकबर, त मोमिन उनखे पसंदि हूंदो आहे, मोमिन जी आज़माइश में हूंदी आहे, मोमिन खे अल्लाह इनाम ॾींदो आहे। काफ़िर जे लाइ इक़्तिदार सदा आहे, उनजे सदा में इज़ाफ़े जो सबब आहे, मोमिन जे लाइ इनाम आहे। अल्लाह जे रसूल जॾहिं मक्को फतह कयो 8 हिजरी में, सभ खां पहिरीं बैतुल्लाह में दाख़िल थिया, लठ खणी 360 बुत अल्लाह जे प्यारे टुकड़ा टुकड़ा करे छॾिया। कुल जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। आयत पढ़ंदा वञनि, बुतनि खे टोड़ींदा वञनि। इब्राहिम अलैहिस्सलाम जो बुत आहे उनखे टोड़ीनि था, मरियम अलैहिस्सलाम जो बुत आहे उनखे टोड़ीनि था, इस्माइल अलैहिस्सलाम जो बुत आहे उनखे टुकड़ा टुकड़ा कनि था। अॼु जो मुसलमान एतिरो अक़ीदो कमज़ोर आहे, जेकॾहिं के बुज़ुर्ग जे नाले बुत बि ठहियलु हुजे न, टोड़ण कोन ॾींदा, टोड़ण कोन ॾींदा। वाक़ियो यादि कोन्हे, हिकिड़ो काफ़िर उनजो बुत लॻो पियो आहे, मोहन जो दड़ो, ये किंग प्रीस्ट चवंदा आहिनि। चंद नौजवान बुझा ॾिना, उनखे जेल में हयो। यादि आहे न, जे मुल्क में वेठा आहियूं, जेल में हयो वियो। ऐं मुल्क जे अंदर अल्लाह ताला के गारगंद, अल्लाह जे नबी के घटि वधि ॻाल्हाइनि, सहाबा के घटि वधि ॻाल्हाइनि, सज़ा मिले थी। ज़ुल्म ॾिसो, अल्लाह जा अज़ाब कोन ईंदा। हिकिड़े बुत खे पुॼा ॾियण वारा जेल में, रब के घटि वधि ॻाल्हाइण वारा अॼु ताईं आज़ाद हलनि पिया। इक़्तिदार उहो आहे जेको दावत तबलीग खां पोइ अल्लाह जी तरफ़ां मिले, उनमें ताक़त हूंदी, उनमें ताक़त हूंदी।
हीअ मज़हबी जमातुनि खे इक़्तिदार मिली वञे, हिकिड़ी क़बर ऊंची ठाहे नथा सघनि, नथा ठाहे सघनि, बल्कि आहिनि मुमकिनात उन्हनि सां गॾिजी वञनि। ॾिसूं पिया अखियुनि सां, तंहिंजे करे गंदी सियासत जेका हिन दौर जी आहे, इस्लामी सियासत आहे, जमहूरी सियासत कोन्हे। इन गंदी सियासत खां पंहिंजो पाण खे परे रखो। असीं ॾिसूं पिया मौलवियुनि जा हाल बि इन सियासत जे करे भाउ भाउ सां विढ़ियल आहे। जमात जा दोस्त हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशियूं, घटि वधि ॻाल्हाइण, ऐब जोई करणु। छा इस्लाम तव्हांखे इहो हुकुम ॾिनो आहे? हिन सियासत जे करे, जमहूरी सियासत जे करे। अल्लाह अकबर, प्यारे पैगंबर बुत ॾाठा, ख़ात्मो आंदो शिरक जो। छो त शिरक उहो गुनाह आहे जंहिंजे हूंदे को अमल क़बूल कोन पवंदो। अल्लाह 18 नबियुनि जा नाला वरिता सूरे अनाम जे अंदरि। पोइ छा फरमायाई? वलो अशरकू लहबत अनहुम मा कानू यामलून। इहे पैगंबर बि शिरक कना, इन्हनि जा अमल चट थी वञंदा, बर्बाद थी वञनि, अमल कोन बचंदा। पैगंबरनि जा बि एॾो वॾो गुनाह आहे। पर तौहीद अल्लाह जो वॾो इनाम आहे, अल्लाह जो वॾो इनाम आहे। तव्हां ॾिसो, जॾहिं तौहीद दिलि में दाख़िल थींदी आहे त पोइ इंसान तब्दील थी वेंदो आहे। केतिरियूं उन जूं भलायूं दुनिया में ज़ाहिर थियनि थियूं, आख़िरत में बि ज़ाहिर थींदियूं। दुनिया में भलायूं कहिड़ियूं ज़ाहिर थियूं थियनि? क़ुरान खोलियो, सूरे अनाम, क़ुरान जी 6 नंबर सूरत ऐं 82 नंबर आयत। अल्लाह ताला फरमाए, अल्लज़ीन आमनू वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्मिन उलाइक लहुमुल अमनु वहुम मुहतदून। अल्लाह अकबर। फरमाए, जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं पंहिंजे ईमान सां उन्हनि ज़ुल्म जी मिलावट न कई, उन्हनि जे लाइ ई अमन आहे। इहे ई माण्हू हिदायत वारा आहिनि। अमन कंहिंजे लाइ आहे? जेके ईमान में ज़ुल्म जी मिलावट नथा कनि। हाणे तव्हां हैरान थी वेंदा, असां हर हिकु माण्हू ज़िंदगी में ज़ुल्म करे थो। हत्ता कि जॾहिं आयत नाज़िल थी, सहाबा बि हैरान थी विया। हली आया अल्लाह जा रसूल, अय्युना लम यज़लिम नफ़्सहू, कहिड़ा असां मञा जंहिं पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म न कयो हुजे। ठीकु आहे, थी सघे थो ॿिए ते असां ज़ुल्म न कयो हुजे, पंहिंजो पाण खे बचायो हुजे, पर पंहिंजे नफ़्स ते त असां मां हर कंहिंखां ज़ुल्म थियो वञे। हीअ आयत चवे थी, ईमान सां ज़ुल्म जी मिलावट आहे त पोइ न अमन मिलंदो, न हिदायत वारो थींदो। अमन तॾहिं मिलंदो, हिदायत वारो तॾहिं थींदो जॾहिं ईमान सां ज़ुल्म जी मिलावट न कंदो। इहो दलील आहे। अरबी ॼाणण वारा बि क़ुरान सम्झी नथा सघनि जेसि ताईं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान जी सम्झाणी न ॾे। वअंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नास मा नुज़िला इलैहिम। पैगंबरी क़ुरान सां तो ते इन लाइ नाज़िल कयो आहे तां त माण्हुनि खे खोले सम्झाई, तबयीन करी खोले सम्झाई। सहाबा सम्झी न सघिया। अल्लाह जे नबी फरमायो सहाबा खे, ही ज़ुल्म तव्हां उहो ज़ुल्म न जेको तव्हां मुराद वठो पिया। तव्हां अल्लाह जे नेक बाने लुकमान अलैहिस्सलाम जी ॻाल्हि कोन ॿुधी जॾहिं पंहिंजे पुट खे नसीहत कयाई, या बुनैया ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। ऐ मुंहिंजा पुटड़ा, अल्लाह सां शिरक न कजां, बेशक शिरक सभ खां वॾो ज़ुल्म आहे। अल्लाह जे नबी आयत पढ़ी साहबा खे ॿुधायो, हिते मुराद ज़ुल्म मज़ा शिरक आहे जेको सभ खां वॾो ज़ुल्म आहे। हाणे मालूम छा थियो? शिरक खां बची वेंदो त अमन मिलंदो। अॼु अमन आहे, सऊदी अरब आहिनि ऐं मञा थो, इनकार कोन थो करियां। हिन दौर जे अंदरि वॾियूं वॾियूं कमज़ोरियूं हुननि जे हुक्मराननि खां थी वञनि। असीं ताईद कोन था करियूं कंहिं गैर शरई कम जी, असांखे ताईद न आहे करणी, यादि रखी छॾियो। पर उनजे बावजूद बि इहो निज़ाम अञा उते क़ाइमु आहे। सिर्फ़ हिकिड़ो ई सबबु आहे जो तौहीद जूं बरकतूं आहिनि। शिरक जी पाड़ पटी वई आहे, दरगाह परस्ती, कबर परस्ती जी पाड़ पटी वई आहे।
तंहिंजे करे सऊदी अरब अॼु बि दुनिया जे उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जिते में घटि ॾोह थियनि था। अमन मिले थो न, पाण वटि आहे अमन। जिते शिरक आहे अमन कोन थींदो। ॾिसो अल्लाह जो प्यारो पैगंबर पाण वेठा आहिनि बैतुल्लाह में, सैयदना अदी बिन हातिम मौजूद आहे। चयो त हिकिड़ो माण्हू हली आयो, अल्लाह जा रसूल फ़क़्र ऐं फाको आहे, माना गुरबत आहे, मिसकीनी आहे, खाधो कोन थो मिले, अची शिकायत कयईं। तेसि ताईं ॿियो माण्हू आयो, अची शिकायत करे अल्लाह जा रसूल फुरमार आहे, धाड़ो आहे, फुरलुट आहे। ॿ शिकायतूं थियूं। पान सगोरन सैयदना अदी बिन हातिम खे ख़िताब करे चयो, अदी हीरा जे शहर मुतलिक़ ॿुधो अथई? हीरा जो शहर हिकिड़ो टाइम अहिड़ो ईंदो, हीरा जे शहर खां हिकु औरत नौजवान हली ईंदी, बैतुल्लाह जो तवाफ़ कंदी, उनखे अल्लाह खां सवाइ कंहिंजो ख़ौफ़ न हूंदो। तूं ॾिसंदे वरी पाण फरमाइनि था, कैसर किसरा जा खज़ाना फतह कया वेंदा, किसरा बिन हुरमुज़ ऐं तव्हां फतह कंदो। ऐं जेकॾहिं अल्लाह तोखे अञा ज़िंदगी ॾिनी त हिकिड़ो माण्हू पंहिंजे हथ में सोन चांदी खणी निकिरंदो, पर वठण वारो केरु कोन हूंदो, एतिरे क़दर ख़ुशहाली हूंदी। अदी बिन हातिम चवे थो, हाणे ॾिसजो सहाबी जो ईमान अल्लाह जे रसूल ते, अल्लाह जे नबी जे फरमान ते ईमान छा आहे। प्यारे पैगंबर खां ॻाल्हि ॿुधाई, चवे थो मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, हिकिड़ी औरत हीरा खां हली आई, बैतुल्लाह जो तवाफ़ करे मोटी वई, अल्लाह खां सवाइ कंहिंजो ख़ौफ़ न कोन, एतिरे क़दर अमन अमान। चवे थो वरी असां मुसलमाननि किसरा जा खज़ाना फतह कया, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह जे दौर में असां खज़ाना फतह कया, पर टी निशानी अल्लाह जे नबी फरमायो, हिकिड़ो माण्हू सोने चांदी खणी पंहिंजे हथ में निकिरंदो, वठण वारो केरु कोन हूंदो। चवे थो अञा इहा निशानी मूं कोन ॾिठी आहे, पर ईमान ॾिसो, ईमान बिन रसूल ॾिसो। चवे थो वल्लाहि लतकूनन्न सालिसा, अल्लाह जो कसम इहा शइ बि ज़रूर थींदी, इहा निशानी बिल्कुलु बदरी थींदी, छो त मुंहिंजे प्यारे पैगंबर फरमायो आहे। ऐं पोइ थी अदी बिन हातिम तो गुज़ारे वियो, बाद में वो दौर आयो, उलमा किराम लिखनि था, मुहद्दिसीन शारहीन हदीस उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह जो दौर आयो, माण्हू हथ में खणी पैसा निकिरंदा हुआ, एतिरी ख़ुशहाली, माण्हू ज़कात वठण वारा कोन रहिया। ही छा जी बरकत आहे? अल्लाह जी तौहीद जी, तौहीद जी बरकत आहे। ऐं ॿुधाईंदो हलां, जॾहिं तौहीद दिल में दाख़िल थींदी आहे, यादि रखी छॾियो मुंहिंजो नुक़्तो, तौहीद दाख़िल थियण सां अल्लाह जो ख़ौफ़ दाख़िल थींदो आहे। रब जो ख़ौफ़ दाख़िल थियो, सही माना जे अंदरि ॿियनि जा ख़ौफ़ निकिरी वेंदा। मुवहिद इंसान अल्लाह खां सवाइ कंहिंखां कोन ॾिनो आहे। फला तख़ाफ़ूहुम वख़ाफ़ून इन कुंतुम मुमिनीन, मुसलमाननि खां न ॾिजो, काफ़िरनि खां। मोमिन आहियो त मूंखां ई ॾिजो, काफ़िरनि खां न ॾिजो। वइया फरहबून, मूंखां ई तव्हां ॾिजो। क़ुरान में अल्लाह किथे कोन चयो त ॿिए खां ॾिजो, मूंखां ॾिजो। छा जे करे हर शइ अल्लाह जे हथ में आहे। ऐं तव्हां ॾिसो जॾहिं तौहीद दाख़िल थिए थी, ऐं टे वाक़िया पेश करायां थो तव्हांजे साम्हूं। हिकिड़ो क़ुरान वञा, ॿ सीरत तारीख़ जे किताबनि वञा। तौहीद दाख़िल थी दिलि जे अंदरि, केतिरे क़दर माण्हू जुरतमंद थी विया, बेखौफ़ थी विया। माण्हुनि खां, अल्लाह खां न, माण्हुनि खां बेखौफ़। पहिरियों वाक़ियो क़ुरान जो, मूसा अलैहिस्सलाम जो दौर आहे। साम्हूं फिरौन जहिड़ो जाबिर ज़ालिम हुक्मरान आहे। अल्लाह मौजूदो ॾिनो हो, लठो चलाए असील नांग बणिजो वञे, असील नांग बणिजो वञे, हथ पंहिंजो वरी बगल में विझी ॿाहिरि कढे, रोशन चमकदा। यादि रखी छॾियो, मौजूदो नबी जो पंहिंजो अमल कोन हूंदो आहे। नबी जे हथ में न जो पाण ज़ाहिर करे सघे। इहो ई सबबु आहे जॾहिं पहिरियों दफ़ो लठो चलाई, नांग बणिजी वियो, मूसा अलैहिस्सलाम ॾिनो। अल्लाह ताला फरमाए मूसा न ॾिज, मालूम थियो पैगंबर आलिमुल ग़ैब कोन्हे,
गैब कोन थो ॼाणे। गैब जेकॾहिं ॼाणंदड़ हुजा ॾिजे छो आहे, छो ॾिजे हा? वरी हथ विधाई तो काठी बणिजी लठ बणिजी वियो। उहो नांग पहिरीं ॾिजे थो छो त ख़बर कोन हुई ऐं मालूम थियो पंहिंजी मर्ज़ी सां मौजूदो कोन ॾेखारियई, अल्लाह जे हुकम सां। हाणे जॾहिं फिरौन खे ख़बर पई, हुन सम्झो त मूसा अलैहिस्सलाम जादूगर आहे, हीउ त को वॾो जादूगर आहे। छा चयई त बाबा माण्हू भॼायो पूरे मुल्क जे अंदरि मुक़ाबले लाइ जादूगर आंदा वञनि जेके माहिर हुजनि इन फन जा। जादूगर बची गॾु थिया, आया पहिरें फिरौन वटि ऐं क़ुरान पढ़ो। अल्लाह अकबर। छा था चवनि? अइन लना लाजरन इन कुन्ना नहनुल गालिबीन। ऐं फिरौन जेकॾहिं असीं गालिब थी वियासूं असां लाइ को बदिलो आहे, को अजर आहे, को इनाम आहे। फिरौन जो हाउ तव्हीं मुंहिंजा मुक़र्रब बणिजी वेंदा, वेझा माण्हू बणिजी वेंदा, क़रीबी बणिजी वेंदा, उहिदा तव्हांखे मिलंदा जेकॾहिं तव्हां मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम खे शिकस्त ॾिनी। टाइम सुबुह जो रखियो वियो जॾहिं सिज मथे ईंदो आहे, माण्हू गॾु थी विया मैदान में, मूसा अलैहिस्सलाम बि आहे, हारून अलैहिस्सलाम बि आहे, साम्हूं आहिनि जेके से जादूगर। मूसा अलैहिस्सलाम चयो पहिरीं तव्हां पंहिंजो दाव ॾेखारियो, मतां हसरत रहिजी वञे। हुननि लठियूं उछलायूं, रसियूं उछलायूं, नांग बणिजी विया। अॼु बि असांजा मुस्लमान इन्हनि ठगनि जे करे पंहिंजो ईमान विञाईंदा आहिनि। यादि रखी छॾियो, अहिड़ा कम ॾेखारण वारा तव्हां सम्झो था वलीउल्लाह हूंदा आहिनि। उनजो किरदार बि ॾिसो, अक़ीदो बि ॾिसो, अमल बि ॾिसो। केतिरा शोबेदाबाज़ आहिनि जिन जो तालुक शैतान सां आहे, जिन्हनि सां आहे, जिन्हनि जी मदद सां अहिड़ा कम तव्हांखे ॾेखारींदा आहिनि ऐं असांजी क़ौम उनखे वलीउल्लाह सम्झंदी आहे। इमाम शाफ़ी जो कौल आहे न, जॾहिं तव्हांखे माण्हू खे ॾिसो त पाणी ते हले पियो पर ॿुॾे कोन थो, हवा में उॾामे पियो, किरे बि कोन थो, पर बि कोन्हे, फला तग़तरू बिही, धोखो न खाइजो, मतां सम्झो थी वलीउल्लाह आहे। न, उनजे अक़ीदे अमल खे क़ुरान सुन्नत ते आॾो पेश कयो। क़ुरान सुन्नत ताईद कनि था। थी सघे थो रब हुनजे हथ ते का गैर मामूली शइ ज़ाहिर कई हुजे, पर जेकॾहिं अक़ीदो बातिल आहे ऐं अमल बि बातिल आहिनि, सम्झी वठो ठग आहे, इन जो तालुक शैतान सां आहे। पाणी ते हले पियो, शैतान हेठां पुठी ॾिनी आहे, अव्हां खे नज़र कोन पई अचे। शैतान पाण खे नज़र कोन ईंदा आहिनि, पाण खे नज़र कोन था अचनि, पाण खे ॾिसनि पिया। अल्लाह ताला फरमाए थो अमीं नथा ॾिसो, अव्हां खे ॾिसनि पिया, हींअर मौजूद हूंदा, पाण नथा ॾिसो। हुन पुठी ॾिनी आहे, ही मथां हले पियो, माण्हू दोखो पिया खाइनि थी, पाणी ते हले पियो, उहो हवा में उॾामे पियो, शैतान पुठी ते खणियो पियो वञे, तव्हांखे नज़र कोन थो अचे, तव्हां सम्झो था वलीउल्लाह। इमाम शाफ़ी छा चयो? न, ॾिसो त कीरो छा आहे, अमल छा आहे, दोखो न खाइजो। अॼु अहिड़ा फिराबिया ठग शोबे जे बाज़ वॾे तादाद में शू शू करो माण्हुनि खे ठीकु करे छॾे। हिकिड़ो माण्हू दुनियादार आहे, पकड़ सुठी कई अथसि, इकरारो लसनि इन शुफ शुफ पीर ॾी। आउं चवंदो आहियां एॾो पतल आहे त पोइ इनखे पंहिंजे आस्थाने तां झले लाहौर या पिंडी जी कहिड़े वॾी हॉस्पिटल में विहारे चो त हाणे इलाज कर मरीज़नि जो। जेके लंगड़ा आया आहिनि तूं ठीकु कर, जेके अंधा आया आहिनि सजा कर, कैंसर जा मरीज़ ठीकु कर, हार्ट अटैक थियो आहे स्टंट तूं लॻाए ॿाहिरां खां वेही, स्टंट लॻाईंसि कंदो। सभु ठगी ऐं बदमाशी आहे। इन्हनि ठगनि जा माण्हू छॾियल हूंदा आहिनि। यादि रखी छॾियो, जेके हुननि जी वकालत कंदा आहिनि, शोहरत कंदा आहिनि। मूंखे पंहिंजे हिकिड़ो बदीन डॉक्टर यादि अचे थो, ॿुधारे पियो, डॉक्टर ज़हीर अहमद जुड़े जो दुनियादार माण्हू हो। हिकु दफ़े कचहरी मुंहिंजी थी, मूंखे डॉक्टर हफ़ीज़ हिन दौर जे अंदरि अहिड़ो पीर थियणु तमामु आसान आहे। मुंहिंजो कीअं जीअं हीअं कजे 20-25 माण्हू पघार ते खणजनि, घणा माण्हू 20-25 पघार हुनजो मुतयन हुजे। कमु कहिड़ो आहे? सुबुह खां वठी शाम ताईं मुख़्तलिफ़ होटलनि ते वेंदा, उताकनि ते वेंदा ऐं साईं जूं करामतूं ॿुधाईंदा।
साईं जूं करामतूं ॿुधाईंदा त मूंखे त फलानी बीमारी हुई फलाणे वटि वसि ठीकु थी वञ। सिर्फ़ 2 महीना 3 महीना पघार उनखे ॾियणो पवंदो, उन खां पोइ तुंहिंजो दुकान जेको खुलियो न वरी बंदि जल्दी थींदो ई कोन। ईअं आहे, ईअं आहे ठगी। ही चंबड़ जो शहर आहे न, टंडोला यार, अॼु खां 25 साल अॻे जी ॻाल्हि पियो करियां। ओचितो फितरो पैदा थियो त बाबा सैयदना अली हिकिड़े माना अलम में नज़र अचे पियो, ऐं माण्हू जेके लूला लंगड़ा वञनि पिया सभु ठीकु पिया थियनि। अंधो पइतो अचे दादा हिते अचण सां मुंहिंजी नज़र अची वई। लूलो लंगड़ो आयो पहिरीं, बाद में अची दादा बिल्कुलु ठीकु थी वियुसि। मोरबा याकूब साम्हूं वेठो आहे, उन बहितरीन दलील ॾिनो, अल्लाह तौहीद सां गॾु इंसान खे सम्झ ॾींदो आहे, फ़हम ॾींदो आहे। तौहीद खां पोइ रब फ़हम जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। हीअ 25 साल अॻे जी ॻाल्हि पियो करियां। असांजे दुकान जे साम्हूं हिकिड़ो दुकान हूंदो, मेमण जो नालो कोन थो वठां, परदो रहिजी वञे, उहो वीचारो लंगड़ो हो। अवां चओ पिया त उते जिन खे वठी वञ ठीकु थी आहिनि, असां सुञाणूं ई कोन था केरु हुआ, कहिड़ी बीमारी हुयनि। हीअ असां अखियुनि सां ॾिसूं पिया त लंगड़ो आहे, इन खे वठी वञो ॾिसूं ठीकु थिए थो या न। ठीकु थी वियो त पोइ चवंदासीं वाक़ई साईं में का ताक़त आहे। पर हाणे जेको सुञातल माण्हू थो ठीकु थिए, इहे त ठग हूंदा आहिनि जेके हुननि जा पंहिंजा रखियल हूंदा आहिनि, जेके मशहूरु कंदा आहिनि। यादि रखी छॾियो त शोभदा बाज़ी विलायती निशानी कोन्हे। साहबा किराम खां मथे को वली आहे हिन उम्मत जो? कहिड़ा हुननि गैर मामूली कारनामा ॾेखारिया? आम माण्हू वापार कंदा हुआ, जिहाद कंदा हुआ, घर जा कमकार कंदा हुआ। जेकॾहिं हिन दौर में अची वञनि त शायदि केतिरा मुस्लमान उन्हनि खे नऊज़ बिल्लाह नेक माण्हू बुज़ुर्ग बि न सम्झनि, छो त हिननि बुज़ुर्गी जो मयार त पंहिंजे तरफ़ां ठाहियो आहे न, जेको शोभदा बाज़ी ॾेखारे। हीअ असांजी क़ौम आहे। आया जादूगर, लठियूं उन्हनि उछलायूं, रसियूं उछलायूं, सहारू आयो उन्हनि नास। जादू में हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, हक़ीक़त जेका शइ जी तब्दील कोन थींदी आहे, शइ साॻी हूंदी आहे, ॾिसण वारे खे ॿी नज़र ईंदी आहे। सिंधी में चवंदा आहियूं नज़रबंदी कई वेंदी आहे, साॻी शइ आहे, लठियूं आहिनि, रसियूं आहिनि, पर ॾिसण वारनि खे नांग नज़र अचनि था। पर मोजज़े में शइ हक़ीक़तन तब्दील थी वेंदी आहे। यादि रखियो, हक़ीक़तन नज़र जो दोखो कोन हूंदो आहे। हिन लठियूं उछलायूं, रसियूं उछलायूं, नांग बणिजी विया। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकम सां पंहिंजी लठ उछलाई, वॾो नांग बणिजी वियो, असील, सभिनी खे गिड़काए वियो। हर माण्हू पंहिंजे फन जो माहिर हूंदो आहे न, जादूगर पंहिंजे फन जा त माहिर हुआ न, सम्झी विया त जादू कोन्हे, ही जादू कोन्हे, ही का ॿी शइ आहे। फ़उल्क़िय सारतो साजिदीन, क़ुरान जे लफ़्ज़नि जी गहराई ते गौर करियो। अल्लाह अकबर। अल्लाह ईअं कोन चयो त जादूगर सजदे में किरी पिया। किरी पवे माण्हू को थोरो टाइम वठंदो आहे, सोचींदो आहे, तंहिंखां पोइ सजदे में किरंदो आहे। फ़उल्क़िय सारतो मजहूल जा सीगा आहिनि, जंहिंजी माना छा आहे, अहिड़ो उन्हनि ते असर पियो ॼण उन्हनि खे के सजदे में किराए छॾियो हुजे, ॼण के सजदे में किराए छॾियो हुजे, फौरन किराया विया। ऐं छा चवनि था, आमन्ना बिरब्बिल आलमीन, असां रब्बुल आलमीन ते ईमान आंदो। मतां दोखो को खाए त फिरौन जे बारे में त कोन था चवनि था रब मूसा व हारून, उहो रब जेको मूसा जो रब आहे, हारून जो रब आहे, रब्बुल आलमीन आहे, असां उन ते ईमान आंदो। हाणे साम्हूं फिरौन वेठो आहे, कावड़ लॻंदी न, पंहिंजा माण्हू वदार थी विया, फिरी विया, मूसा अलैहिस्सलाम जा साथी बणिजी विया। चवण लॻे थो त तव्हांजो वॾो को उस्ताद आहे जे तव्हांखे सेखारियो आहे। हाणे हिकिड़े पासे जी तव्हांजी बाह, ॿिए पासे जी टंग कपे तव्हांखे ठाई ते लटकाईंदुसि। सिर्फ़ सदाए मौत न, पर उन खां अॻु में पहिरीं बाह कपी वेंदी। दर्द केतिरो थींदो, टंग कपी वेंदी, छा तकलीफ़ थींदी, उन खां पोइ तव्हांखे फाई ते लटकाईंदुसि। दुनिया में सभ खां वॾी सज़ा सदाए मौत आहे, इन खां मथे ॿी का सज़ा कोन्हे। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि डेटरेंट वैल्यू, सभ खां वधि में वधि सज़ा जे अंदरि आहे उहा सज़ाए मौत आहे, जेका माण्हुनि खे परे करे थी ॾोह आहे। जेकॾहिं वाक़िअतन सज़ाए मौत पाकिस्तान में हुजे हा त एतिरा खून कोन थींदा, दहशतगर्दियूं कोन थींदा। सज़ाए मौत में उहा ताक़त आहे। वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब,
ऐ अकुल वारो तव्हां जे लाइ क़िसास में ज़िंदगी आहे। अल्लाह फरमाए थो ज़िंदगी आहे क़िसास में, बदिले वठण में। फिरौन जॾहिं धमकी ॾिनी छा जवाब ॾिनो? ऐं पुछां थो ही चंद मिंट में छा पिया चवनि? असांखे इनाम कहिड़ो ॾींदे? ही तब्दीली किथां आई? ही तब्दीली किथां आई? चवनि था नाज़र इन्ना इला रब्बिना मुनक़लिबून। को नुक़सान कोन्हे फिरौन, असांखे वरी बि हिकिड़े ॾींहुं पंहिंजे रब ॾांहुं मोटणो आहे न। फ़क़्ज़ि मा अंत क़ाज़ इन्नमा तक़ज़ी हाज़िल हयात दुनिया। जेकी कुझु तोखे करणो आहे करे छॾ, वध में वधि सदा दुनिया जी ॾींदे न, ज़िंदगी खसींदे न, ॿियो छा कंदे? सदाए मौत खाई विया पर कोन हटिया पोइ ते, कोन हटिया पोइ ते। ऐं पुछां थो या कहिड़ी शइ आहे जे एॾो ईमानी जज़्बो पैदा कयो, एतिरी ताक़त, जुरत, बेखौफ़ी कहिड़ी शइ जे करे? अल्लाह जी तौहीद जे करे, अल्लाह जी तौहीद जे करे। तौहीद क़बूल करण खां पोइ दुनिया जा ख़ौफ़ निकिरी वेंदा आहिनि। असांजा ग़रीब मिस्कीन उलमा मौलाना अहमद मला, ख़ैर मोहम्मद निज़ामानी, अब्दुल रहीम पश्चिमी रहमहुल्लाह, टई ग़रीब माण्हू आहे। मौलाना अहमद मला अल्लाह अकबर, ख़ैर मोहम्मद निज़ामानी चवे थो हिकु दफ़े अचूं पिया हैदराबाद खां बदीन ट्रेन, तंहिं ज़माने में सिर्फ़ु ट्रेन हलंदी हुई। मौलाना अहमद मला मुंहिंजे साम्हूं वेठो, कोट फाटो पियो ऐं रोई पियसि। टकराइजी विया तागूत सां, मुजाहिद हुआ, सिर्फ़ु मौलवी कोन हुआ। घणा आहिनि जेके सिर्फ़ु मौलवी आहिनि, मुजाहिद हुआ, आलिम बि हुआ, मुजाहिद बि हुआ, वक़्त जा मुजाहिद, वरी ताक़त सां टकराइजी विया। मौलाना ख़ैर मोहम्मद निज़ामानी तो उहो माण्हू हो जंहिंजे बारे में मूंखे यादि आहे, गुज़ारे वियो मौलाना जान मोहम्मद अब्बासी उन ज़माने में नायब अमीर जमात इस्लामी जो हली आयो ताज़ियत जे लाइ। उन जेके जुमला चया अॼु ताईं मूंखे यादि आहिनि, अॼु ताईं मूंखे यादि आहिनि। हुन चयो त मौलाना ख़ैर मोहम्मद निज़ामानी खे इहा ख़बर कोन हूंदी त डपु कहिड़ी शइ आहे। हेॾो जुरतमंद माण्हू दुनिया मां ईअं लंघे वियो ख़ैर मोहम्मद निज़ामानी, ॼण दुनिया उन जे साम्हूं का शइ न हुजे। जान मोहम्मद अब्बासी जा लफ़्ज़ आहिनि, गुज़ारे चुको आहे, आऊं गवाह आहियां। एॾा हक़ानी आलिम मौलाना अब्दुल रहीम पश्चिमी रहमतुल्लाह अलैह, जे असांजे एरिया जे अंदरि तौहीद जो पैगाम फैलायो, गोॾ ॿधंदो, गोॾ। ऐं तहजुद केतिरी पढ़ंदो। सिंध खां जेके माण्हू हली विया तंहिं ज़माने में, पाकिस्तान इंडिया गॾे लो कच्छ में, जंहिं मस्जिद मौली साहिब राति जो अची तहजुद पढ़ंदो, उहो माण्हू चवे थो त साईं मूं ॾिठो त मुसलो पुसियल हूंदो, मौली साहिब एतिरो रोंदो, एतिरो रोंदो। तौहीद तव्हांखे अल्लाह जी मार्फत अता करे, रब जी सुञाणप। गुनाहगार कोन हुआ, रब जी मार्फत हुई त असां अल्लाह जी इबादत जो हक़ अदा कयो ई कोन्हे। ही तौहीद जी तब्दीली अचे थी इंसान जे अंदरि, दुनिया जे अंदरि। अञा ॿ वाक़िया ॿुधाईंदो हलां। ॿियो वाक़ियो अल बिदाया व निहाया, इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह आंदो त जॾहिं मुसलमाननि ईरान ते हमलो कयो, रुस्तम उन्हनि जो वॾो सिपह सालारो मशहूर, दरबार में दाख़िल थियण वारो हिकिड़ो सहाबी आहे, रिबई बिन आमिर रज़ी अल्लाह अन्हु, अकेलो दाख़िल थियो आहे, घोड़े ते सुवार आहे, घोड़े तां लहे थो ऐं छा थो करे, घोड़े खे हिकिड़े क़ीमती विहाणे में ॿधे थो। सहाबा नफ़्सियाती तरीक़ा बि इस्तेमालु कंदा हुआ, इस्लाम नफ़्सियात बि सेखारी आहे। अल्लाह जे नबी फरमायो त वञो पिया, पोयां को यहूदी अचे पियो, रस्ते जो विच वठी वञो पिया, विच न छॾियो, फस्तरहुम इला अज़यकिही, उनखे तंग रस्ते ना मजबूर करियो। नफ़्सियाती दबाव, इस्लाम अज़ीम दीन आहे, हर शइ सेखारी आहे। जंग जे मैदान में कंध झुकाए कोन्हे हलणो, उते रोब सां हलणो आहे, इहो नफ़्सियात जो पहलू आहे। अल्लाहु अकबर। तो सहाबी जेको आहे दाख़िल थियो, हू ॾिसे पियो ही घोड़े खे ॿधे पियो क़ीमती विहाणे में, पंहिंजो नेज़ो खयई, भालो खयई, उनजो मुंहुं जेका चोंब हुई सा हेठि कयई, ऐं उहा चोंब इब्न कसीर रहमतुल्लाह लिखे थो, उनजे क़ीमती गाली जेके चीरींदी वञे, सिधो वञी साम्हूं बीठो, अकेलो माण्हू। अकेले माण्हू में ताक़त किथां आई?
हिकिड़े ज़ालिम सिपह सलार जे साम्हूं हुन पुछियो मुसलमानो तव्हां छाजे लाइ आया आहियो? टे ॻाल्हियूं ॿुधाई जी अल्लाह हुब्ता सना, अल्लाह असांखे मोकिलियो आहे। छो त अल्लाह जे रसूल असांखे हुकुम मोकिलियो ॾिनो आहे, माना अल्लाह जे हुकुम जे तहत लिनुख़रिज मन शाअ मिन इबादतिल इबाद इला इबादतिल्लाह व मिन ज़ीक़िद दुनिया इला सातिहा व मिन जौरिल अदियान इला अदलिल इस्लाम। असांखे अल्लाह मोकिलियो आहे कहिड़े कम जे लाइ? त माण्हुनि खे माण्हुनि जी बानप मां कढी अल्लाह जी बानप में आणियो। असां दुनिया जी तंगी मां कढी इस्लाम जी कुशादगी में आणियो ऐं दुनिया जा जेके मज़हब ज़ुल्म कनि पिया उन्हनि ज़ुल्मनि खां आजो करे उन्हनि खे इस्लाम जे इंसाफ़ वारे अदल वारे निज़ाम जे तहत आणियूं। असां इन जे लाइ आया आहियूं। हेॾी ताक़त किथां आई? अल्लाह जी तौहीद करे। ॿियो मिसाल सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु, अज़ीम सपह सालार, अॼु बि दुनिया तस्लीम करे थी। हत्ता कि गैर मुस्लिम राइटर्स बि मञनि था त अहिड़ो सपह सालार कोन थियो हूंदो दुनिया में। जॾहिं काफ़िर हो तॾहिं मुसलमान खे नुक़सान पहुचाया। ख़बर आहे न जंग उहद में पोयां खां जेको हमलो थियो कंहिं कयो? सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु। अल्लाह जे नबी चयो हो हीउ जेको लक आहे न छॾिजो, 50 तीरंदाज़ मुक़ररु हुआ। जेकॾहिं अखियुनि सां ॾिसो त पखी असांजे लाशनि जी ॿूटियूं खाइनि पिया तॾहिं बि तव्हांखे उहो लक न आहे छॾिणो। पर मुसलमान ग़ालिब थिया। शुरू में इख़्तिलाफ़ राय थियो। अक्सर चयो त न हाणे हेठि हलणु घुरिजे छो त जंग ख़तम थी चुकी, पाण कामयाब थी चुका आहियूं। अल्लाह जे नबी जो फरमान जो मक़सदु इहो ई हो जेसि ताईं जंग हले हाणे जंग ख़तम थी चुकी आहे। ॿिनि चयो न, जेसि ताईं अल्लाह जो नबी नथो चवे पाण खे इहा जॻह न आहे छॾणी। क़ुरान में अल्लाह फरमायो हत्ता इज़ा फशलतुम, तव्हां कमज़ोरी ॾेखारी, तनाज़ो कयो, इख़्तिलाफ़ कयो, पाण में मुंहिंजे नबी जी नाफ़रमानी कई, ॿिए कमज़ोरी ॾेखारी, पाण में तनाज़ो कयो, इख़्तिलाफ़ कयो ऐं मुंहिंजे नबी जी नाफ़रमानी तव्हां कई। नतीजो छा निकितो? उहो लक जेको ख़ाली थी चुको। पोयां खां सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु अची हमलो कयो। 70 सहाबा शहीद थी विया। एॾो माना ज़हीन माना सिपह सालार जंगे मूता जे अंदर 5 हिजरी में लॻी। अल्लाह जे नबी लश्कर मोकिलियो। पाण फरमाइनि था अवां जो अॻवान पहिरीं केरु आहे? ज़ैद बिन हारिसा। ज़ैद बिन हारिसा जेकॾहिं शहीद थी वञे त झंडो खणंदो जाफ़िर बिन अबी तालिब, सैयदना अली बिन अबी तालिब जो भाउ जेको 10 साल वॾो हो, उहो बि शहीद थी वञे। झंडो खणंदो अब्दुल्लाह बिन रवाहा। ॾिसो अल्लाह जो नबी ॿुधाए त पियो, पर अॻियां छा थियण वारो आहे चोथों नालो कोन था वठनि छो त ग़ैब जो इल्मु कोन्हे। ऐं वाक़ियो पेश आयो। ज़ैद बिन हारिसा शहीद थी वियो। झंडो खयो जाफ़िर बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु, हथ में खयाई, काफ़िर धक कयो, हिकु बाह कपजी वई साॼी, खाॿी बाह सां जले थो, वरी धक आया हणनि था, खाॿी बाह कपजी वई। अल्लाहु अकबर। सैयदना जाफ़िर बिन अबी तालिब वढियल हथनि सां ॿाहनि सां सीने सां जेको लॻाए थो, दुश्मन तीर हयो छाती जे अंदर। सैयदना जाफ़िर बिन अबी तालिब शहीद थी वियो। पर इन खां अॻु झंडो किरे उनखे अब्दुल्लाह बिन रवाहा रज़ी अल्लाह अन्हु खणी वरितो। पर ॿुधाईंदो हलां अल्लाह जूं बेशुमार रहमत हुजनि अज़ीम इंसान ते। जाफ़िर बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु खे पाण चवंदा आहियूं न जेको सो ज़ुल जनाहैन, 2 परनि वारो। अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह उनखे 2 पर ॾिना आहिनि जिन सां जन्नत में उॾामे पियो। जाफ़िर तैयार बि चवंदा आहियूं उॾामण वारो। साहबा चवंदा जंग ख़तम थी, असां जाइज़ो वरितो, क़रीबन 80 खां 90 ज़ख़्म अल्लाह जो नेक बाने जे जिस्म ते हुआ, पर सभु छाती ते, हिकिड़ो पुठनि में या पुठी ते कोन, हिकिड़ो ज़ख़्म पुठी ते न, 80 या 90 ज़ख़्म छाती ते। सैयदना जाफ़िर बिन अबी तालिब शहीद थियो। अब्दुल्लाह बिन रवाहा झंडो खयो, शहीद थी वियो। हाणे मुसलमान परेशान थी विया, अॻवानी केरु कयो? अल्लाह जे नबी 3 नाला वरिता हुआ, चौथो न। ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु जेको मुसलमान थी चुको हो, आम सिपाही जी हैसियत सां विड़ी रहियो, झंडो खणे थो ऐं काहे पियो काफ़िरनि जे अंदर। जॾहिं उन ॾींहुं 9 तलवारूं मुंहिंजे हथनि मज़ा टुटियूं, टुकड़ा टुकड़ा कंदे वियो काफ़िर। अल्लाह जे नबी लक़ब सैफ़ुन मिन सुयूफ़िल्लाह, अल्लाह जी तलवारनि मज़ा हिकिड़ी तलवार आहे ख़ालिद। बाद बदबख़्त उन अज़ीम इंसान खे बि घटि वधि ॻाल्हाईंदा।
सैफुन मिन सुयूफिल्लाह के मुसलमान गालिब थिया 3000 जो लश्कर हिक लश्कर लख जे लश्कर के धिके परे करे वही अंदाज़ो लॻाए 3000 हिक लख जो लश्कर ये जुरत किथां आई अल्लाह जी तौहीद जे करे अल्लाह अकबर ॿुधाइनि पे वाक़ियो वो सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु अल बिदाया वन निहाया हीरा जे शहर ते हमलो करे थो पर मुसलमान ई हमलो कोन कंदा हुआ अल्लाह जे नबी जो फरमान है अज़ान ॿुधण में अचे हमलो न कजो मुसलमान हूंदा औरतन के कत्ल न कजो ॿारनि के कत्ल न कजो कोड़नि के कत्ल न कजो जेके राहिब इबादत गुज़ार पंहिंजी इबादत खाननि में वेठा आहिनि तिन के कत्ल न कजो जेको साम्हूं मुक़ाबले में अचे हाणे ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु पहुतो हीरा शहर जे ॿाहिरां उनखे हिकिड़ो न्यापो मोकिलियाई न्यापो कहिड़ो त जेकॾहिं तव्हां मुसलमान थी वञो असांजा भाइर जेके हक़ असांखे मिलंदा तव्हांखे बि मिलंदा जेके ज़िमेवारियूं असां ते आइद थींदियूं तव्हां ते बि ज़िमेवारियूं उहे आइद थींदियूं पर जेकॾहिं मुसलमान नथा थियो त पोइ जिज़ियो अदा करियो टैक्स अदा करणो पवंदो बाद माण्हू हिन दौर जे अंदरि बेदीन जेको लॾो आहे उहो इस्लाम ते हमलो कंदो आहे बाबा मुसलमान ॾिसो जिज़ियो वठंदा हुआ फुल लुट कंदा हुआ अल्लाह अकबर हिन जूं दिलियूं आउं चवंदो आहियां पलीती सां भरियल आहिनि वरना गैर मुस्लिम ॿ हवाला ॾियां थो गैर मुस्लिम बि चवनि था त मुसलमान जेको जिज़ियो वठंदा हुआ मामूली रक़म हुई पहिरियों हवालो गुस्ताव लीबान जो उन किताब जी लाइब्रेरी मौजूद आहे तमद्दुन अरब असल में फ्रांसीसी में हो डॉक्टर अली बलगरामी उनखे उर्दू में तर्जुमो कयो आहे अरबी में तर्जुमो मौजूद आहे चए तो मुसलमान जेको जिज़ियो वठंदा हुआ तमाम मामूली ॿियो हवालो हिकिड़े कम्युनिस्ट जो एमएन रॉय हिस्टोरिकल रोड ऑफ इस्लाम कलकत्ते जो हो कम्युनिस्ट हो लेकिन ॾिसो इस्लाम जे तारीख़ में पूरो किताब लिखियो अथसि मुसलमानो पढ़ो हिस्टोरिकल रोल ऑफ इस्लाम एमएन रॉय हिकिड़े गैर मुस्लिम मुसलमाननि जी केतिरी तारीफ़ कई आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी सैयदना उमर बिन ख़त्ताब जी हत्ता के मोहम्मद बिन कासिम जी मञदा असांजा ई दरिया कोन मञदा छो एॾे दिलियूं इस्लाम जी पलीती सां भरियल इस्लाम जे ख़िलाफ़ पलीती सां भरियल हाणे ख़ालिद बिन वलीद छा चयो जेकॾहिं जिज़ियो बि नथा ॾियो जिज़िये में छा आहे माना अमी टैक्स ॾींदा हिफ़ाज़त असीं कंदासीं वञी कारोबार करियो वञी वारो करियो दुनिया जा जेके कम वञी करियो पंहिंजे घर जे अंदरि मज़े सां वेठा हुजो असीं हिफ़ाज़त कंदासूं तव्हांखे मामूली टैक्स ॾियणो पवंदो इहा केॾी सहूलियत आहे ज़बरदस्ती कोन्हे हरू भरू मुसलमान थियो न पंहिंजे दीन ते रहो मज़हब ते रहो फ़इन अबैतुम पर जेकॾहिं इनकार करियो था ॿई शर्त क़बूल न आहिनि फ़क़त अतैतुकुम बिअक़वामिन हुम अहरसु अलल मौत मिनकुम अलल हयात अल्लाह अकबर छा लफ़्ज़ आहिनि ऐं अहल हीरा हीरा वारो जेकॾहिं तव्हां ॿई शर्त क़बूल कोन था करियो मूं पाण सां गॾु अहिड़ा माण्हू आंदा आहिनि जेके मौत सां एतिरी मोहबत कनि था जो तव्हां ज़िंदगी सां जेतिरी मोहबत करियो था इन खां ज़्यादा उहे मौत सां मोहबत कनि हाणे जेका क़ौम मौत सां मोहबत करे उनखे केरु शिकस्त ॾेई सघंदो इहा बहादुरी छाजे करे अल्लाह जी तौहीद करे टाइम काफ़ी थिए पियो मुख़्तसर ॿ टे नुक़्ता ॿुधाए त वॾो मौज़ू आहे ऐं उखरवी फ़ाइदा कहिड़ा आहिनि उखरवी कहिड़ा फ़ाइदा आहिनि पहिरियों फ़ाइदो सभु गुनाह माफ़ रब चाहे सभु गुनाह माफ़ करे छॾे इन अल्लाह ला यग़फिरु ऐं युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा अल्लाह उनखे कॾहिं कोन बख़्शींदो जे शिरक कयो उन खां सवाइ जेके घुरे बख़्शे छॾे हदीसूं मौजूद आहिनि हदीसूं मौजूद आहिनि 99 दफ़्तर हिकिड़े माण्हू जा खोलिया वेंदा ता हदे निगाह हिकिड़ो दफ़्तर वॾो अहिड़ा 99 दफ़्तर मलाइक चवंदा ही जेके गुनाह लिखियल आहिनि तो ते ज़ुल्म त कोन थियो आहे चवंदो न को ज़ुल्म थियो आहे अहिड़ो गुनाह त कोन लिखियो वियो आहे जेको तो न कयो हुजे मुंहिंजा रब इहे सभु मूं गुनाह कया आहिनि को ज़ुल्म कोन थियो आहे मायूस थी वेंदो तेसि ताईं अल्लाह जी तरफ़ां चयो वेंदो तुंहिंजी हिकिड़ी नेकी अञा असां वटि बाक़ी आहे हिकिड़ी नेकी हिकिड़ी पर्ची नंढड़ी आंदी बिताका पर्ची
मलाइक छा कंदा साहिबी जे हिकिड़े पुड़ जे अंदर पर्ची रखंदा ऐं 99 दफ़्तर ॿिए पुड़ जे अंदर। हाणे मुक़ाबलो थो थिए 99 दफ़्तर में केतिरा ता हद निगाह दिगाह जेसि ताईं नज़र पइजे थी हिनखे हैरत थींदी छा चयो या रब मां हाज़िल बिताकतु मा हाज़िल सिजलात। ऐं मुंहिंजा रब ही नंढड़ी पर्ची हिन 99 दफ़्तरनि जो मुक़ाबलो कीअं कंदी। पर मलाइक जॾहिं खणंदा 99 दफ़्तर मथे खजी वेंदा जा पर्ची नंढड़ी हेठि रहंदी। जॾहिं मलाइक खोलींदा लिखियल हूंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। तौहीद रिसालत जी गवाही वियो जन्नत जे अंदर 99 दफ़्तर गुनाहनि जा माफ़। इहा तौहीद जी बरकत। ऐं ॿी ॻाल्हि अल्लाह जे नबी छा फरमायो जन्नत इन खां वॾो कोई इनाम आहे। जन्नत खां मथे कोई इनाम आहे। अल्लाह जे रसूल फरमायो ममात ला युशरिकु बिल्लाहि शयअन दख़लल जन्नह। जेको माण्हू इन हाल में मरी वियो जो रब सां कंहिं शइ खे शरीक न कयाई उहो जन्नत में दाख़िल थी जन्नत में दाख़िल थी वियो। वही सोचो केॾी अज़ीम नेमत अल्लाह जे तरफ़ां तौहीद। ऐं अञा हिकिड़ो नुक़्तो ॿुधाईंदो हलां कलाक मूंखे थियण वारो आहे। पाण सगोरा पंहिंजे उम्मत जे लाइ शफ़ाअत कंदा असांजो ईमान आहे शफ़ाअत कंदा। पर छा समूरी उम्मत लाइ? असां वटि काफ़ी मुस्लमान भाइर धोखे में आहिनि। अल्लाह जो रसूल समूरी उम्मत लाइ कंदो न। सही बुखारी जी रिवायत सैयदना अबू हुरैरा चवे त अल्लाह जो रसूल मन असअदुन नास बिशफ़ाअतिक यौमल क़ियामह। क़यामत ॾींहुं तव्हांजी शफ़ाअत जो केरु जेको ख़ुशि नसीब हक़दार हूंदो उहो कहिड़ो माण्हू ख़ुशि नसीब आहे जेको तव्हांजी शफ़ाअत जो हक़दार थींदो। पाण फरमाइनि था अबू हुरैरा मूंखे यकीन इहो सुवाल तूं कंदे तूं हदीस ॿुधण जो हिर्स रखी थो ऐं ॾिसां थो हिर्सा तोखे हदीस ॿुधण जो। हाणे ॿुध असअदुन नास बिशफ़ाअति यौमल क़ियामत। मुंहिंजी शफ़ाअत क़यामत ते ॾींहुं उहो माण्हू हक़दार हूंदो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह ख़ालिसन मिन क़ल्बि। जे ला इलाहा इल्लल्लाह चयो सिर्फ़ ज़बानी न दिल जी सच्चाई सां ऐं इख़लास। यादि रखी छॾियो इख़लास फ़हम खां सवाइ कोन मिलंदो। फ़हम हुजे ला इलाहा इल्लल्लाह जो। ला इलाहा इल्लल्लाह जी माना छा आहे? सभिनी कूड़नि ख़ुदानि जो इनकार हिकिड़े सचे रब ते ईमान आणणु। जे सची दिल सां इख़लास सां चयो ला इलाहा इल्लल्लाह उहो मुंहिंजी शफ़ाअत जो हक़दार थींदो। इहा नेमत बि उन्हनि खे मिलंदी। अञा ॿुधायां पाण सगुरा फरमाइनि था को मुस्लमान गुज़ारे वञे थो बस शर्ते के उहो बि मुवहिद हुजे मुशरिक न हुजे। 40 मुस्लमान निमाज़ी जनाज़ा पढ़नि था पर शर्त कहिड़ो आहे? हदीस में ॿुधंदा ला युशरिकून बिल्लाहि शैआ। मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि 40 मुस्लमान पर अल्लाह सां के शइ खे शरीक कंदड़ न हुजनि। नमाज़े जनाज़ा पढ़ंदा मग़फ़िरत जी दुआ कंदा अल्लाह उन जी दुआ खे क़बूल करे। ही केॾा मूंखे ॿुधायो इनाम आहिनि दुनियावी बि आहिनि उख़रवी बि आहिनि। अञा वॾो मौज़ू आहे पर आउं पंहिंजे मौज़ू खे हिते ई ख़तमु करियां थो। अल्लाह ताला खां हिकिड़ी दुआ करियां थो त या अल्लाह जेसि ताईं असांखे दुनिया में ज़िंदा रखी तोही ते ज़िंदा रख। जॾहिं असांजो मौत अचे तोही ते अचे। असांखे शिरक खां बिदत खां हर ज़ाहिरी निकल गुनाह खां महफ़ूज़ फरमा। असांजो ख़ात्मो ईमान ते फरमा। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।